أعمالنا من يهد الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن سيدنا محمدا عبده ورسوله إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحبه أجمعين برحمتك يا أرحم الراحمين. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قل يا أيها الناس إن كنتم في شك من ديني فلا أعبد الذين تعبدون من دون الله ولكن أعبد الله الذي يتوفاكم وأمرت أن أكون من المؤمنين وأن أقم وجهك للدين حنيفا ولا تكونن من المشركين ولا تدع من دون الله ما لا ينفعك ولا يضرك فإن فعلت فإنك إذا من الظالمين. وإن يمسسك الله بضر فلا كاشف له إلا هو وإن يردك بخير فلا راد لقوله يصيب به من يشاء من عباده وهو الغفور الرحيم. قل يا أيها الناس قد جاءكم الحق من ربكم فمن اهتدى فإنما يهتدي لنفسه ومن ضل فإنما يضل عليها وما أنا عليكم بوكيل. واتبع ما يوحى إليك واصبر حتى يحكم الله وهو خير الحاكمين. رضي الله تعالى عنه كيف كان خلق رسول الله صلى الله عليه وسلم حضور المرسلات من خلق عادة فيهم فرمان كان خلق القرآن نبي صلى الله عليه وسلم عادة من القرآن قرآن پاک خلق رسول الله یہ سیرت بیان کرنے میں انہیں زندگی کا حالات ॿुधाया वेंदा आहिनि कि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत बयान करण में क़ुरान शरीफ़ ॿुधाइण जी संदन सीरत आहे। आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे रिवायत मुताबिक़ यूनुस सूरत जंहिंमें हिक नबीअ जी सीरत बयान कयल आहे उनमें हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अहिड़ा ई अहकाम आयल आहिनि जेके पाण फरमान पंहिंजे उम्मत खे अलाह जा ॿुधाइनि पोइ उहो अलाह जो कौल वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कौल बि थी पियो। इन बुनियाद ते क़ुरान शरीफ़ जे आयात जो तर्जुमो ऐं उन्हनि जा कुझु मुतालिक़ात जेके सम्झ में आया तव्हांजे हिन मुअज़्ज़िज़ मजलिस में मुअज़्ज़िज़ीन हाज़िरीन जे अॻियां पेश करण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फरमाए।
मतिलब ई आहे त असां हिकु अहिड़े आला वसीले सां तालुक रखूं था ऐं अलाह तबारक व तआला सां हिकु अहिड़े ज़रिए अकमल सां असांजो इल्मु वास्तो रखे थो जंहिं इल्म में को नुक्स कोन्हे, जंहिं इल्म में जहल कोन्हे, जंहिं इल्म जो रद्द कोन्हे, अहिड़े हिकिड़े इल्म सां, अहिड़ी हिकिड़ी बसीरत सां ऐं सम्झ सां असां पंहिंजे मालिक हक़ीक़त सां वास्तो रखूं था। उहा सम्झ असां इंसान ज़ात वटि अलाह ताला पंहिंजे ख़ासि मिहर सां इनायत फरमाई ऐं रब जी अहिड़ी मर्ज़ी हुई इंसान ज़ात सां एहसान कयो ऐं उहो एहसान जेको पंहिंजे इनायत में लाइक़ हुयो करीम जो करम करे हाजतमंद जी मर्ज़ीअ ते न पर पंहिंजे लाइक़ ते अलाह असां बाननि सां थोरा कया असांजे न पर पंहिंजे लाइक़ ते उन थोरनि मंझां जेके रब थोरा कया वरी जेको पाण जतलाई थोरो उहो तमामु वॾो हो छो त एहसान त सभई थींदा, इंसान त आजिज़ आहे हुनखे हर शइ जी हाज़त, पर अलाह तबारक व तआला जंहिं एहसान खे ॿुधायो इहो एहसान तमामु वॾो आहे। पंहिंजे वजूद में माण्हू रब ॾांहुं मुहताज आहे ऐं बकाव में पंहिंजे मालिक ॾांहुं मुहताज आहे। वजूद जी दौलत खां पोइ बका जो बंदोबस्तु उन मालिक कयो। असांजे जिस्म में ॿ हिसा आहिनि, हिकिड़ो मादियाती ॿियो रूहानी। ॿई वजूद गॾिया जेको रूहानी वजूद हुयो सो मुक़दस ऐं नूरानी मखलूक। दुनिया जे कंहिं ज़रे पुर्ज़े जी हाज़त हुनखे कान्हे, हुनजी ज़रूरत सिर्फ़ु अलाह जो नालो आहे, ॿियो कुझु न। ऐं जिस्म हिन जहान में हिते पैदा थियो उनखे जहान जे सभिनी शयुनि जी ज़रूरत आहे। सिध चंड हवा बाहि कानून की खाधा पीता लॻो जेके जेतिरियूं मुयसर थियूं हर शइ जी हाज़त। हिकिड़ी सफ़ा बेगर्ज़ मखलूक सवाइ नाले अलाह जो मतिलबु कोन, ॿी सफ़ा बागर्ज़ मखलूक जंहिंखे हिन दुनिया जी हर शइ जी ज़रूरत। ॿिन्ही खे अलाह तबारक व तआला सुलह जे सूरत में आंदो। बेगर्ज़ ऐं बागर्ज़ गॾिजी न हलंदा। रूह खे रब तबारक व तआला पंहिंजे ज़ात लाइ न पर ॿिए जुज़े जे बकाव लाइ हलाल क़बूल करायो। इहो बि हुनजे ज़ाती गर्ज़ में न हुयो। बेगर्ज़ रहियो पर का शइ क़बूल कई। ऐं जिस्म वारो हिसो जेको ख़ुदि कर्ज़ हुयो उन खे हराम छॾण
हराम चइबो आहे ममनूआत खे, रोकियल शयूं जेके हुनजे गर्द में हुयूं। तंहिंजी माना असांजो ॿियो मादियाती हिसो उहो बि कंहिं हद ताईं बेगर्द थी वियो। सिर्फ़ हुन ॿिए महिमान मुक़दस जे लाइ जेको हिन सां गॾिजी हिन दुनिया में हम सफ़र थियो। रूह जी रिआयत में हराम छॾियो वियो, बदन जी रिआयत में रूह खे हलाल क़बूल करायो वियो। अलाह ताला इन इंसान खे पैदा करे मथां मुहर मारियसि, लक़द ख़लक़नल इंसान फी अहसन तक़वीम, इंसान खे तमामु बहितरीन अंदाज़ में पैदा कयोसीं। अंदाज़ इहो आहे। हाणे अंदाज़ जो मापो ॿिनि तरह सां। केॾो वॾो अंदाज़ आहे, उहो ॿिनि तरह सां कयो। हिकु ज़ात ॿी सिफ़ात, इन इंसान जी ज़ात ऐं सिफ़ात। ज़ाती अंदाज़ो इहो त रब तबारक व तआला जंहिं सां ॻाल्हाए ऐं उन सां कलाम करे ऐं उन ते पंहिंजे तरफ़ां के जवाबदारियूं रखे, सारी काइनात में सिर्फ़ इंसान ई आहे। इहा हुनजी ज़ातियात चइबी। अहसन तक़वीम जो अंदाज़ एॾो जो अलाह जे तरफ़ां जवाबदारीअ जो हामिल। ऐं 1.25 लख रसूलनि जो इन इंसान ज़ात मां पैदा करे अलाह ताला सबूत ॾिनो त रिसालत जहिड़ो मुक़दस उहिदो काइनात में जेकॾहिं कंहिं जिन्स खे मिले थो त उहो अहसन तक़वीम वारी जिन्स इंसान जी आहे। हिकिड़ी इज़त, ॿी इज़त मख़सूस जंहिं इंसान खे मेराज कमाल ते पहुचाए छॾियो, उही क़ुर शरीफ़ असांजे हथ में। ख़ुदा जो कलाम अर्श अज़ीम खां बि मथे, अलाह जी सिफ़त अज़ली अबदी सरमदी, पंहिंजे ख़ासि इनायत सां कलाम जी तजलीअ खे क़ुर पाक जे सूरत में فإنه نزله على قلبك، हिकु अहिड़ी दिलि ते लाथई जा दिलि तमामु वॾी वसीउ ऐं काइनात जे अंदरि वधि में वधि कुशादगी रखंदड़ हुई, वॾो ज़र्फ़ रखंदड़। अलाह जे कलाम जे सिफ़ाती तजलीअ जो मंज़िलगाह क़ल्ब थो बणिजे। सिफ़त अलाह ताला जी अणखुट फरमाए थो कुल्लो कानल बहर मिदादल कलमात रबी लनफ़द अल बहर क़ब्ल अन तनफ़द कलमात रबी वलौ जिअना बिमिस्लिही मददा। चवेनि त लौ कानल बहर मिदादल कलमात रबी, जेकॾहिं समुंड मस बणिजी पवे ऐं उन सां वेही अलाह ताला जे सिफ़ात खे लिखो, कलाम खे लिखो, वरी उन सां 7 समुंड ॿिया बि मिलायो, मां नफ़दत कलमातुल्लाह, दुनिया जा वण कलम करियो, मस सुकी वञे, कलम घसी वञनि, अलाह ताला जो कलाम न खुटे। एॾो अलाह तबारक व तआला वसी कलाम नाज़िल करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब ते लाथो। इहा आहे वुसअत क़ल्बी, जो रब तबारक व तआला इंसान जे अहसन तक़वीम जो आला अंदाज़ ॿुधायो, जो एॾो वॾो अंदाज़ कंहिं ॿिए खे कोन ॾिनई। आसमाननि खे चई तव्हां मुंहिंजे अमानत जो ॿार खणो, ज़मीन खे चई तव्हां मुंहिंजे अमानत जो ॿार खणो, जबलनि खे चई तव्हां मुंहिंजे अमानत जो ॿार खणो। इन्ना अरदना अल-अमानत अला समावाति वल अर्ज़ वल जिबाल फअबैन यहमिलना वअशफक़न मिनहा फहमल अल-इंसान इन्नहु कान ज़लूमन जहूला। अल्लाह तबारक व तआला खे उन्हनि सभिनी चयो त असां आजिज़ आहियूं, इन वज़न जे बर्दाश्त जी कुवत असां में कान्हे,
इंसान इन्हीअ खे खयो, छाकाणि त इंसान अलाह तबारक व तआला जे इन अंदाज़ खे सहण लाइ ई पैदा कयो वियो हो। जंहिं रब तबारक व तआला जे इन कलाम जे सिफ़त खे ऐं अलाह ताला जे अमानत खे पंहिंजे सिर ते खयो, इहा अलाह ताला काइनात में हिकु वॾे में वॾी शइ पैदा कई, जंहिं काइनात में वरी उन शख़्स खे उन शख़्सियत खे बरकत जी हैसियत ॾिनी जंहिं ते क़ुर शरीफ़ नाज़िल थियो। इहो आहे वजूद मसूद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिन महीने में उन्हनि जी पैदाइश थी ऐं अलाह तबारक व तआला खे इहा ॻाल्हि कीअं पसंदि हुई हिन दुनिया जो एॾो रहबर मोकिलिजे जीअं हिकु सिज सारी दुनिया खे रोशन करे थो, तीअं हिकु एॾी मुक़दस शख़्सियत हुजे जंहिंजो फैज़ सारी काइनात में बराबरि पहुचे। सिज हिकिड़े पासे ॾे रोशनी कंदो आहे ज़मीन ते, ॿिए पासे ॾे ऊंद हूंदी आहे, मगर ही हिन जी हिदायत सारी उहे ज़मीन ते कई वक़्त में बराबरि हुजे। सिज लही वेंदो आहे त ऊंद थींदी आहे, पर हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फैज़ जे लही वञण जो सुवाल पैदा नथो थिए। ऐं अलाह ताला फरमाए थो सिराजम मुनीरा, असां हुनखे ॾीओ कयोसीं रोशन। सिज छो न फरमाई, छो त सिज जूं सिफ़तूं खुटल हुयूं, ॾीओ ॿारे छॾियो, उन में तेल पियो पवे, ॿियो वरी हवा लॻेसि त विसामे, तेल खुटेसि त विसामे। अलाह ताला फरमायो त हे सिराज मुनीर आहे, हमेशह रोशनी कंदड़, हिन जो फैज़ खुटंदो कोन। ऐं ॿिए सां हर जाइ ते, हर घर में, अमीर ग़रीब वटि, हर दौर में माण्हू फ़ाइदो हासिल करे सघे थो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन सां, इस्लाम सां, क़ुरान सां हर हिकिड़े माण्हू खे फ़ाइदो पहुची सघे। हीउ आहे इंसान ज़ात जो प्रोग्राम, जंहिंमें वॾे में वॾी इज़त नतीजे में मिली। इंसान जी इज़त, वॾे में वॾी इज़त हुनखे नतीजे में मिली क़ुर करीम जे। दुनिया में माण्हूअ खे हैसियत अहिड़ी मिलियल आहे कि का मशीनरी पंहिंजो दुस्तूर पाण न बणाईंदी आहे, जेका बि हुजे उनजो ठाहींदड़ उहो कानून ठाहींदो, किताब लिखंदो, हिन मशीन खे हिन तरह हलायो। अलाह ताला इंसान ज़ात खे ठाहियो, तंहिं करे किताब बि उनजे हलाइण जो पाण मोकिलियो। हाणे को बि इंसान जेकॾहिं पंहिंजो दस्तूर पाण जोड़े ऐं उन तरीक़े खे पंहिंजे लाइ रस्तो सम्झे, या अहिड़ी ग़लती आहे जीअं कंहिं मशीनरी खे मजबूर कजे त उहा दस्तूर पंहिंजो पाण ठाहे ॾे, इहो ग़लति आहे। मशीनरी पंहिंजे दस्तूर में बेहिस, बेअक़ल, बेसमझ। इंसान पंहिंजे ज़िंदगी जे दस्तूर रायत करण में ऐं उनजे उसूल ऐं असास खे ॿधण में इन खां वधीक ॿी हैसियत नथो रखे। अलाह ताला इनायत कई उन कानून तहत इंसान जे निजात लाइ एॾो वसील, एॾो अरीज़, एॾो अमीर, एॾो अणखुट फैज़ क़ुर शरीफ़ जी सूरत में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते नाज़िल फरमायो। इन खां मथे इल्मु कोन हो, इन खां मथे फ़हम कोन हो इंसान जे दिमाग़ लाइ, जेकी जो क़ुर मजीद में आहे। तंहिं करे अलाह ताला इल्म जे ख़ात्मे खे ॾिसी सैयदना मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीयीन बणायो। ख़ातमुन नबीयीन जो राज़ इहो त हिन खां मथे इल्म जी डिग्री आहे ई कान। वलाकिन रसूल अल्लाह व ख़ातमुन नबीयीन, अल्लाह जो रसूल नबीयनि जी पुॼाणी। हिन खां बाद नबी कोन थींदो। रिसालत तॾहिं थींदी आहे जॾहिं नुबूवत जो उहिदो हुजे। नुबूवत न आहे त रिसालत न थींदी। नबीअनि जी पुॼाणी माना नबी पैदा ई न थींदो त रसूल बि कोन थींदो।
छो त इल्म जी इंतिहा थी वई क़ुर ते। क़ुर पाक ते इल्म जी इंतिहा आहे बसि। जॾहिं हिन क़ुर शरीफ़ जे फैज़ खे लिखंदे लिखंदे 7 समूंड दुनिया जा वण कलम जी हैसियत में, समूंड मस जी हैसियत में खुटी दसी ख़तम थी वञनि, अहिड़ो इल्मु काइनात में वियो आहे। भला यमकनि जी अजाइब हू पाण था फरमाइनि त हिन क़ुर जा अजाइबात खुटंदा कोन। ज़माने जो गुज़रण हिन जे मज़मून खे पुराणो न कंदो, वक़्त जो दौर हिन जे हुकुम खे बेकार न बणाईंदो। हिन क़ुर शरीफ़ में ॿ ॻाल्हियूं आहिनि। जेकॾहिं को ॿ ॻाल्हियूं हे न मञे त ॿी शइ पेश करे, टी का शइ पेश करे। अलाह ताला फरमाए फातू बि सूरत में मिसली वदू शुहदाकुम मिन दुनिल्लाह इन कुंतुम सादिकीन। तव्हां का सूरत पेश करियो, क़ुर शरीफ़ जे हुकुम अहकाम जहिड़ो को मज़मून आणियो। वइन कुंतुम फी रैबिन मिम्मा नज़्ज़लना अला अब्दिना फातू बि सूरत में मिसली वदू शुहदाकुम मिन दुनिल्लाह इन कुंतुम सादिकीन। सचाई त पेश करियो। इल्म तफालू जेकर न करे सघिया गुज़िरियल ज़माने में अॼु ताईं, वलन तफालू मुस्तक़बिल में न करे सघंदा जेसिताईं दुनिया आहे। इहो क़ुर शरीफ़ जो एॾो सख़्तु चैलेंज आहे जंहिंजी हद न आहे। न करे सघंदा इहो वॾो मसइलो आहे। हर मुस्तक़बिल हाल में थी माज़ी में गुज़रंदो थो वञे, हर मुस्तक़बिल हाल में अची माज़ी में गुज़रंदो थो वञे। तंहिं करे मुस्तक़बिल जी चैलेंज माज़ी थींदी थी वञे। ऐं कहीं कोन अहिड़ो सीनो साहिब क़ुर शरीफ़ जे आलो मज़मून पेश कयो। पोइ इंसानियत खे हैफ़ आहे जो हिन क़ुर शरीफ़ खां मुंहुं मोड़े को ॿियो दस्तूर बणाए, नबीअ जे सीरत खे छॾे का पंहिंजी सीरत, नबी जे अख़लाक खे छॾे को पंहिंजो अख़लाक, नबी जे हुकुम खे छॾे को पंहिंजो हुकुम बणाए दुनिया खे निजात ॾे, ग़लति आहे। एॾी हिकिड़ी मज़बूत शइ खे छॾे ऐं कमज़ोर पहलू ॾे वञणु, इहो इंसानियत ते हैफ़ करणो आहे, ज़ुल्म करणो आहे। हैफ़ चइबो आहे ज़ुल्म जे अंदरि वॾे में वॾा बदस्तूर राइज आहिनि। क़ुर शरीफ़ ॿिन्ही खे ठोकरायो आहे पुराणे ज़माने खां वठी। इंसानियत खे कुचले अहिड़ी हद ते पहुचाइजे जो उहा इस्तेमाल करे सघिजे, पंहिंजे मर्ज़ीअ ते इस्तेमाल करे सघिजे। वॾी ताक़त इंसानियत जी नंढी ताक़त खे एतिरो कुचले कमज़ोर बणाए जो पंहिंजे इस्तेमाल में आणे। हिकिड़ो इहो नज़रियो आहे। इन नज़रिये जूं ॿ शाखूं आहिनि। हिकिड़ी शाख दौलत जी कुवत सां, ॿी शाख हुकूमत जे ताक़त सां इंसानियत खे कुचले सघे। इहे ॿ नज़रिया आहिनि दुनिया में। हुकूमत जी कुवत खे इंसानियत खे कुचले ऐं पंहिंजी मर्ज़ीअ ते कम आणिजे। जीअं इंसान हाकिम आहे पंहिंजे ढोरनि ढगनि ते, घोड़नि गॾहनि ते, मुर्गी खाननि ते, मेहन गउनि जे फार्मनि ते जिते खीर पैदा थियनि, अहिड़ी तरह इंसाननि खे हैवानी मुआशिरो ॾेई खाधो पीतो खाराइणु ऐं उन्हनि खे लिबास लटो ॾियणु, जायूं ठाराइणु, हुनजी जिनसियात खे पूरो करणु, इहे इंतज़ामात आज़ाद रखणु, इन मुआशिरे में अंदरि सेट करे पोइ उन्हनि जी महिनत हुकूमत पंहिंजे हथ करे। इंसान राति ॾींहुं महिनत में रहे, वक़्त ते खाधो खाए, बीमार थिए, इलाज हणाई, ॿार पैदा थी पवे, उनजी ख़िदमत थी, हुनजो माउ ऐं पीउ उहे हमेशह महिनत में रहनि जेको वक़्तु तंदुरुस्त हुजनि। हिकिड़ो इहो नज़रियो आहे इंसान खे इस्तेमाल करण जो।
इहा इंसान जी इंतिहा दर्जे जी बेइज़ती आहे, जंहिंखे वॾे में वॾी इज़त कोठियो थो वञे, जानवरनि जे कतार में धिकेले फिटी करणु। अलाह ताला थो फरमाए इंसान जेकॾहिं हैवाननि जे जिन्स मझां का जिन्स हुजे हा, हैवाननि जे क़िस्म मझां को क़िस्म हुजे हा, त पोइ हिन जी ज़िंदगी उन क़िस्म जी हुजे हा। हेॾो बाइख्तियार मखलूक न थिए हा, हेॾो आकिल मखलूक इन में इस्तेमालु न कजे। हैवानियत खे जेकॾहिं पालणो हो सिर्फ़ त हिन क़ुर शरीफ़ इहो इम्तियाज़ इंसान खे ॾिनो, फरमाए त तुंहिंजी ज़िंदगी हैवान वारी ज़िंदगी न आहे, जीअं हैवाननि खे इस्तेमालु कंदा आहियो। हिकिड़े अखर में नबी साईं जॾहिं इहे मसइले हल कयो, सिर्फ़ु हिकिड़े अखर। सभु पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना आतुल अजीर अजरहु क़ब्ल अन यजिद अरक़हु। मज़दूर खे मज़दूरी ॾियो संदसि पघर सुकण खां अॻु में। हुन महिनत कई आहे, जहिड़े क़िस्म जो मज़दूर आहे, हाणे हुनखे मज़दूरी मिले पघर सुकण खां अॻु में, रोज़ जी मज़दूरी। छो त हुनजे पघर जो सिलो आहे, जानवर खे पघर जो सिलो न मिलंदो आहे, पोइ मालिकनि खे मिलंदो आहे जेके वहाइनि था। हाणे इन इंसान खे वहाए हुकूमत उनजी जो सिलो वठे त हाकिम थी पिया मालिक, माण्हू थी पिया जानवर। तव्हां घोड़ा वहाईंदा आहियो, डांद वहाईंदा आहियो, मुर्गी खाननि में फार्म बणाईंदा आहियो, उन्हनि जी पैदाशूं तव्हां खाईंदा आहियो, एतिरो उन्हनि जानवरनि खे न मिलंदो आहे। उन्हनि खे खाधो पीतो मिलंदो, उन्हनि जो दवा दरमल थींदो, उन्हनि जा बचा दचा थींदा। बसि इंसान खे इन तरह इस्तेमालु करणु धिकेले हैवान जे सिर में हणणो आहे, जेको उन कॾो निकिरी आयो आहे। हे रिएक्शनर्स क़ौम रजा पिसनि इंसान खे पोइ ते धिकेले हटाए हैवानियत में आणे उन्हनि जे मथां तसलुत ॼमाइण। रूस में इहो निज़ाम आहे। इंसानियत जो उते एॾी बेक़दरी आहे जो को बि माण्हू टके जो मालिक बि उते कोन्हे। कपिड़ा सरकार ॾींदी, सॼो ॾींहुं कमाईंदा, राशन सरकार ॾींदी, घर उन्हनि खे खाधो मिलंदो, महिनत ऐं मज़दूरी कंदा, उहा मज़दूरी सरकार जी करे। जिन्सी तालुक खे पूरो करणो हूंदो औरत ऐं मर्द ते, उहे भली जिन्सी तालुक पूरो कनि, उन ते का पाबंदी कान्हे। तव्हांजे धण मथां जेकॾहिं का रिढ गुम थी वञे, जंहिं घटे जी संतियाणी आहे, शाम जो न अचे त तूं ॻोल्हींदे, इहो घटो कोन ॻोल्हे सघंदो, सो बि पंहिंजी मिल्कियत जे करे। न त का ज़रूरत कान्हे, जाॾे बि हुजे जाॾे वणे ताॾे वञे। अहिड़ी तरह जेकॾहिं उहा हिकिड़े कारखाने में कमु करे, ॿियो मर्द ॿिए कारखाने में कमु करे, शाम जो जेकॾहिं उनजी हर मोटी न अचे त सबुर कयूं सॼी राति पियो रहे, पोइ मोटी अचे या न अचे, वरी कंहिं ॿिए घर वञी आबाद थी। इंसान जे पघर जो क़दुरु न, इंसान जे वक़्त जो क़दुरु न। जंहिं खून मझां इंसान पैदा थो थिए, उन खून जी पैदावार जी हिफ़ाज़त हिन क़ुर में आहे। प्रोग्राम ई कोन्हे ॿिए ते। इहे लुत्फा गॾिजी विया, जेको जिते पैदा थिए ठीकु आहे। जानवरनि जे लाइ का ख़ासि अहिड़ी जिन्स कानूनी रखबी आहे छा, जंहिं ठगी जातों पर वठे? हे इंसानी मुआशिरो आहे। धिकेले हैवाननि जे कतार में हाणे कोन खां इहो आहे हुकूमत जे बलबूते ते इंसान खे इस्तेमालु करणु। इस्लाम नुत्फ़े जे ग़लति इस्तेमाल ते, छो त इहो रत जो क़ीमती जुज़ो आहे, जेको इन क़ीमती खून जे क़ीमती जुज़नि खे ज़ायो कंदो, तंहिंजे लाइ सज़ा मौत जी। खून जान आहे इंसान जी। वरी हे जेके माण्हू ठाहिया बि आहिनि, इहे खून जी नुत्फ़े जी ॿी सूरत आहे, सुधरियल सूरत जेका तव्हांजी हलो आहे। इन सुधरियल सूरत खे जेकॾहिं को ज़ायो कंदो त उन जो सिर ज़ायो खून जो खून। इन नर्स बिन नर्स, सिर्फ़ु हिकिड़ो जान जे मुक़ाबले में जान। हिते इस्लाम ऐं कुफ्र जी ॻाल्हि ई कान्हे। तुंहिंजे मुल्क में गैर मुस्लिम जेको बि हुजे, तुंहिंजे क़ुर खे कानूनी तरह सां मञे थो, मगर तुंहिंजे क़ुर खे मज़हबी तरह सां नथो मञे। हज़रत उसामे खे चयो त साईं हिन जी फतवा जेकर नबी साईं जन मोटाइनि त बहितर आहे। हज़रत उसामो नौजवान हुजे,
आख़िरत अंदेशी नौजवाननि में एॾी न थींदी आहे। शफ़क़त ऐं मुहबत मथां फ़ाइदो पियो वठे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे दोस्त जो ॿार हुयो, मगर कानून खां त कोई बाला कर न आहे। अची वेठो मालिक जा सामा छा आहे, चईसीं मां हिन जे लाइ हिन माईअ खे हिकु दफ़ो माफ़ी न रखो। गुस्से में भरिजी विया, चहिरो मुबारक ॻाढ़ो थी वियो। हक़ जी हिमायत में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जोश में थी विया। पंहिंजे ज़ात जे हिमायत में कॾहिं जोश न कयूं। केतिरा तकलीफ़ूं ॾींदा, तकलीफ़ जो ख़्यालु न कंदा। अचे घटि वधि ॻाल्हाईंदा त बि परवाह न कंदा, अज़ियतूं ॾींदा, ख़्यालु न कंदा। हिकिड़ो बदवी अचे थो, हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चादर खां वठी थो छिके। रिवायत में अचे थो उन चादर जी पटी तमामु सख़्तु हुई। उन अची पलव खां जो छिकियो त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअं फिरी उन जे सीने में अची पिया ऐं गर्दन मुबारक ते अचे थो त कान उन रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी त दुनिया ते हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गर्दन जी सफ़ाई ऐं चमक अहिड़ी हूंदी जीअं चीनीअ जी भूरी चिमकंदड़ हूंदी आहे। एॾी निफ़ासत, एॾी सफ़ाई, ईअं गर्दन पासे खां साफ़ हूंदी ॾिसण में ईंदी। उन ते जो सट आई त बराबरि पूरो पटो खून जो ठही पियो। ऐं हिन में थोरो अज़ियत आई त पाण हुनखे मुंहं में ॾिसी मुड़की फरमाइण कमाल छा खपे, आतनी मिम्मा मालिल्लाह अलज़ी आताका या रसूल अल्लाह, अल्लाह जा रसूल जे रब तोखे माल ॾिनो आहे, मुंहिंजे माखे बि मां ग़रीब आहियां, फरमाए करे ॾियोसि। साल हो इहे बि घुरे, साल बि इहे थी करे अहिड़े नमूने सां त वरी एॾी बर्दाश्त। मथां हिकिड़ी पोढ़ीअ ते गंद उछले, हिकिड़े ॾींहुं न उछले त जांच कयूं, फरमाए हिकिड़ी पोढ़ी खे जांच वञ त बीमार पई आहे, फरमाए चयोसि त फलाणो तोखे पुछण थो अचे। दरवाज़े ते विया, फलाणो पुछण थो अचे। इबरत जी हद न रही, आख़िर मोकल ॾिनई, अंदरि विया, हुनखे फरमाइनि था त पोड़ी अॼु असांखे मालूम थियो त तूं कोन आहीं, तंहिं करे तुंहिंजी जांच कईसीं, मालूम थियो बीमार आहीं, सो तोखे का ज़रूरत हुजे त असां ख़िदमत करियूं, तुंहिंजो कमु हुजे त उहो करियूं, तुंहिंजे घर खे ॿुहारी ॾियूं, तुंहिंजे कपिड़नि खे साफ़ करियूं। तो कोन यादि कयो असांखे करे, हालांकि उहो घर जो गंद मेड़े मथे कोटे ते वेठी हूंदी त लंघे त गिटे में उछलियां। दुश्मनी एॾी ऐं वरी दामन कुशादी एॾा अख़लाक। इंसानियत जी इज़त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई। फरमायो त लौ सरकत फातिमत बिन्त मुहम्मद लक़त यमीनहा, ए उसामा तूं थो चवे ईअं, पर मुंहिंजी न्याणी फातिमत मुहम्मद जी न्याणी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था, जेकॾहिं उहा चोरी करे हा त क़ुरान जे कानून ते उन जो हथ क़ुर्बान करियां। छो त इंसानियत जो प्रोग्राम ख़ालिक ठाहे इंसान जो मोकिलियो आहे, इहो ई कामयाबु आहे। इंसान खे चोरी जी ज़रूरत आहे। जॾहिं पेट जे पालण लाइ सुवाल जो दरवाज़ो खुलियल आहे त चोरी छाजी न थींदी। रहंदो पंहिंजे मिल्कियत खां हुनखे हटाए फिटी करो। चोरी तॾहिं थींदी आहे जॾहिं ॿियो तरीक़ो इस्तेमालु थींदो आहे, दौलत जी फरावानी, हिकिड़े वटि हुजे ॿियनि वटि न हुजे, वसाइल अहिड़ा इख्तियार करण जो माण्हू जी दौलत वधी वञे, नाजाइज़ तरीक़े सां मिल्कियत जो मालिक बणिजी वञे। ॿियो तरीक़ो इंसान खे इस्तेमाल जो ईंदो आहे, दौलत जे बलबूते ते हुकूमत थींदी आहे, पोइ पंहिंजे चौधारी हिकिड़ो वारो हणंदा आहिनि जंहिंमें महफ़ूज़ रहे हुकूमत। सरमाएदार उन इलाइक़े जा चालाक पुख़्ता माण्हू उन्हनि खे हुकूमत हथ हेठि आणे उन्हनि खे वधीक नवाज़िश कंदी आहे त जीअं हमेशह असांजी हुकूमत जा वफ़ादार रहनि। उनजे लाइ मां हिकिड़ो नंढड़ो नमूनो पेश थो कयां त सरमाएदारी निज़ाम कीअं थींदो आहे।
हेॾे जेको कम्यूनिज़म दस्तूर हो उनखे क़ुरान ठोकरायो, मज़दूर जी मज़दूरी, ज़िना जे मथां बंदिश, खून जो एवज़, इहे कानून। ॿिए पासे ते नाजाइज़ दौलत जी फरावानी हिकिड़े जाइ ते अची वञे नाजाइज़ तरीक़े सां, तंहिंखे इस्लाम दफ़े कयो आहे। इहे न हुजणु खपे। हे सीरत आहे रसूल हिकु दफ़े जो वाक़ियो आहे। अमा आयशा साईं रिवायत थी करे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼो ॾींहुं दौलत विराई, फरमायो इन्नमा अना क़ासिमुन वल्लाहु युती, मां विराईंदड़ आहियां, अलाह ॾींदड़ आहे। देर थी वियो मस्जिद में सिके जो, बहराइन जे पासे खां माल आयो, सुरह जे बुनियाद ते उतां जे बादशाह दौलत मोकिली, पाण जो विरायूं त विराए करे पहिरीं ते ख़तमु कयो। शाम जो वक़्तु आहे, पंहिंजे घर में सोमानी खां बाद सुता पिया आहिनि। आयशा सिद्दीक़ा थी चए त नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पासा पिया उथलाइनि, आराम न हुजे, तुम क़ुर्बान हुजां, तव्हांखे आराम न आहे, तब जे ख़िलाफ़ तव्हांजी हींअर हालत पई नज़र अचे। फरमायो आयशा, यार हिकिड़ा सिका सोन जा आहे, मुंहिंजी सेरा जी विहाणे हेठो कयल आहिनि, संदन विहाणो हूंदो चमचो जंहिंमें भरियल हूंदो ख़बर, इन जे हेठो पियल आहिनि। इहे ॾियणा आहिनि ग़रीबनि खे, पर माल विराए विराए साल ख़तम थी विया, इहे पैसा रहिजी विया आहिनि। हाणे फिक्र आहे त इहे सुबुह ताईं रहिजी न वञनि। अलाह जी बादशाहीअ में ऐं उनजे बेपरवाहीअ में एॾी नज़र त मतां मां पंहिंजे रब ॾे राति जो हलियो वञा, हे सिका 11 मां वटि रहिजी वञनि, पोइ केरु ॾींदो, कंहिंखे ॾींदो? एॾी आहे हाज़ुरी रब जे आॾो, एॾी हाज़ुरी आहे ऐं कुवत जो मुलाहिज़ो आहे। इहा सीरत आहे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पोइ पाण उथिया, पर आराम नथो अचे, उतां वरी सिका खणी मदीने मुनवर जे गेटनि में वञी जेके ग़रीब अहिड़ा मुनासिब हुया उन्हनि उते वधीक ॾेई पोइ अचे आराम कयो। तव्हां हिकिड़ो लफ़्ज़ सम्झो, मोमिन दौलत जे लाइ न आयो आहे, दौलत मोमिन लाइ आई, काफ़िर दौलत लाइ आयो, दौलत काफ़िर लाइ न आयो। इहा ॻाल्हि सम्झो। फरमायो त दुनिया सिजनुल मोमिन व जन्नतुल काफ़िर, मोमिन जे लाइ दुनिया जो सॼो जहान जेल जी मिसाल आहे। जेल में केरु मिल्कियत ठाहींदो आहे, न खथे खे इस्तेमालु कबो, प्याले खे इस्तेमालु कबो, झाड़ू बुहारी खे इस्तेमालु कबो, जायूं बंगला बारी मज़बूत अहिड़ी जेको भञी न सघे उनखे इस्तेमालु कबो, पिंजरा सीखूं लॻल आला दर्जे जूं मज़बूत दरियूं उनखे ॾिसबो, छतियूं आला दर्जे जूं, सभु कुझु आहे। जंहिं बि अंदरि सालनि जा साल रहे, मगर हुनजी तलब दिलि जी हूंदी आहे त मां उन पंहिंजी झूपड़ीअ ते वञा जेका ॿाहिरि। मोमिन अहिड़ी तरह दुनिया में रहे थो, पर हुनखे पंहिंजे झूपड़ीअ जी हक़ीक़त मालूम आहे त मुंहिंजी जन्नत में झूपड़ी आहे। मौजे सोचनि फिर जन्नत ख़ैरुम मिन दुनिया मा फिहा, जन्नत में जेकर लकड़ जेतिरी जाइ मिले त सारी दुनिया जी दौलत खां बहितर। हिनखे कशिश इहा हूंदी आहे मौरे में, हिते कंहिं दुनिया सां, घर सां, दार सां, ॿार सां, जाइ सां, मिल्कियत सां, ज़मीन सां, लटे सां, कपिड़े सां इस्तेमालु हूंदो आहे, मगर मुहबत पंहिंजे रब सां हूंदी आहे। इहा सीरत रसूल इस्तेमाल में त सभई शयूं आहिनि, काफ़िर जे बि इस्तेमाल में, मोमिन जे बि इस्तेमाल में। काफ़िर जी दिलि उन सां वास्तो रखे, मोमिन जी दिलि अलाह सां वास्तो रखे, इहो आहे फ़र्क़ु। मां हिकिड़ो मिसाल पे पेश कयो। हुकूमत छा कंदी आहे, ॾिसंदी आहे त हे 4 माण्हू आहिनि जेके असांजा वफ़ादार रही सघंदा, हिकिड़ो चालाक आहे, पुख़्तो ॻाल्हाइण ॿोलाइण जो, पंहिंजे दुनिया जी इज़त खे वधाइण वारो माण्हू, हुनखे सलाह ॾींदा त हे जेको तव्हां वटि असां पाणी जी टांकी था मोकिलियूं, 1000 गैलन जी तूं विराए, केतिरे में विराईंदे? जेसिताईं मां 5 पैसे गैलन विराईंदुसि, सरकार 4 पैसे विराईंदी आहे, हिकिड़ो पैसो मूंखे मिलणु घुरिजे, टेंडर भराईंदा हुनखे।
पंजे पैसे में ॾींदो। माण्हुनि जे घर अहिड़े अनाथ वारे मुल्क ते 4 सनड़नि पैसनि ते गैलन पाणी जो मिले सघंदो आहे। हुकूमत जे मथां फर्ज़ आहे त अहिड़ा इंतज़ाम करे हुननि पाणी पहुचाए, खाधो पहुचाए। अहिड़ा जेके दूर दराज़ इलाइक़ा आहिनि पोइ उते हिकिड़े माण्हू खे ठीके ते ॾेई छॾियो, 1000 गैलन उते खपंदो आहे रोज़ पाणी जो। हे बि तव्हांखे तक़सीम कराईंदो, 5 पैसा वसूल कंदो, 10 रुपया खीसे में विझंदो ऐं 40 रुपया सरकार खे जमा कंदो। 50 रुपए जी मिल्कियत आई आहे कुल 1000 गैलन, 10 रुपया जे जेब में अचे। माण्हुनि ॾिठो त अॻे 4 पैसे मिलंदो, ठीकु आहे, हाणे 5 पैसे थो मिले। सनीअ सुई हर हिक जे घर मथां गैलन ते रोज़ सन्हो पैसो निकिरी हिकिड़े माण्हू जे जेब में पियो जेको 10 रुपयनि जो मालिक थी पियो ऐं हुन पैसो निकितो। सरकार खे त उहो ई वठणो आहे, 40 रुपया उहे उहे वरितऊं। सरमाएदारी निज़ाम जो नंढड़ो मॉडल मां पेश कयो आहे। ईअं थींदो आहे सूद, सिंगिल, सटो, चोर बाज़ारी, नाजाइज़ तरीक़े जूं तिजारतूं, इहे सभु इन में दाख़िल आहिनि। इस्लाम इन्हनि खे ठोकराए हराम करे ऐं यूरोप जो जेको निज़ाम आहे उनखे हिकिड़े पासे ॾे ठोकराए थो, रूस जे कम्यूनिज़म ऐं चीन जे सोशल खे ॿिए पासे ॾे ठोकराए थो। इस्लाम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह खां हिकिड़ो अहिड़ो निज़ाम थो पेश करे जो इंसान जे पघर जी इज़त, इंसान जे पाणी जे कतरे जी इज़त जंहिं महिल पैदा थो थिए, इंसान जे रत जी इज़त, इंसान जे जान जी हिफ़ाज़त, इंसान जे माल जी हिफ़ाज़त। इंसान हिकिड़ो हयादार माण्हू आहे, हयादार थी पैदा थियो आहे, जंहिंजे हया बरक़रार रखण लाइ अलाह ताला क़ुरान मोकिलियो ऐं नबी अकरम सत्तार मज़हब हिक दफ़े जो वाक़ियो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत ॾिसो, फौज गिरफ़्तार करे आई उन्हनि माण्हुनि खे जेके तनाज़ो पिया कनि। अलाह ताला फरमाए थो फला युनाज़िउनक फिल अम्र, हिन क़ुरान शरीफ़ जे हुकुमनि हलाइण में तुंहिंजे आॾो कोई टकराव न खाए। हिन जी माना छा? हिकिड़ो जो हितां रस्ते सां वठी वञे दरवाज़े ते निकिरे ॿाहिरि त हिते हितां जो साहिब वॾो हुनखे चवे थो हिन उस्ताद खे त तोसां हिन रस्ते में कोई टकर न खाए। टकर जो न खाए त टकर खाईंदड़नि खे हिते ॾे या हिन खे वेंदड़ खे? हुननि खे चइजे त तव्हां हिन साम्हूं न अचो, उहा त ॻाल्हि ई कान्हे। अलाह ताला काफ़िरनि खे कोन थो फरमाए त मुंहिंजे नबीअ जे साम्हूं न अचो। काफ़िर जो थिए त हुनखे कीअं चइबो त नबीअ जे साम्हूं न अचो, क़ुरान जे प्रोग्राम जे आॾो न अचो? न, अलाह ताला नबीअ खे थो फरमाए त तूं पंहिंजो अहिड़ो स्टैंडर्ड काइमु कर जंहिंमें तुंहिंजे आॾो न अची सघे। हीउ मतिलबु हीअ आहे सीरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं कीअं कजे हो? तयार करियो ताक़त खे। साहिब पुछियोसीं ताक़त कहिड़ी आहे? क़ुरान में आई आहे, तयार कयूं उन खे। पर अला इन्नल कुव्वत रमियो, अला इन्नल कुव्वत रमियो, ख़बरदार ताक़त आहे निशान चुटण। जहिड़े दौर में, जहिड़े वक़्त में, जहिड़े क़िस्म जो निशान हुजे उहो चुटियो। अल जिहाद ला बिदअत फी, जिहाद इस्लाम जी एॾी चोटी मथे आहे जो न उते बिदअत पहुचे, न शिरक पहुचे, न कुफर पहुचे, न रस्म पहुचे, न रवाज पहुचे। जिहाद जे अंदाज़ ते जेको पहुचंदो बिदअतूं ख़तम। तंहिं करे जहिड़ो दौर हुजे उन वक़्त जो असली सामान हर हिकु मुस्लमान खे पाण वटि रखणो आहे ऐं उहा तयारी रखणी आहे। हे आहे फला युनाज़िउनक फिल अम्र, इस्लाम जे मामले में तुंहिंजे आॾो रस्ते ते कोई न अचे, अहिड़ो रस्तो साफ़ रखिजो। दग ते ॾिसनि जेकॾहिं त हे इस्लाम हिन पटे सां वञे थो, रस्तो परे करे। जॾहिं जानवर इस्लाम जे दग खां परे थी आहे त हज़रत सफ़ीनो सहाबी आहे, हुन सां रस्तो भुलिजी वियो, लश्कर खां छिजी वियो। उते ॾिठई त हिकिड़ो शींहुं बीठो आहे, चई या अबल हारिस, हे अबल हारिस, अन ग़लत तरीक़ी, मां रस्तो गुम कयो आहे। वन ख़ातिम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नबी जो नौकर आहे। तूं झंग खे ॼाणे थो, मूंखे ॿाहिरि कढी छॾ, मां झंग मां नथो निकिरां। अरबी में चएसि झंग जो आहे, अचे थो त असद शींहुं छा पियो करे, ईअं बरबर बरबर कंदो अचे।
नंढड़ो घुरकड़ो जीअं थींदो आहे ईअं कंदो अचे पुछड़ो लुटकाईंदो भरिसां अचे बीह ऐं हीअं अॻिते थी हलियो इशारो कीअं कंदो जो मुंहिंजे पोयों अचे पोइ अॻ में हलंदो वञे हज़रत पोयों लॻो वञे झंगल जे जानवरनि खां ऐं अहिड़े क़िस्म जे ख़तरनाक शयुनि खां कढी ॿाहिरि करे रोड ते बीहारे पोइ पाण वरी ईअं हलियो वियो अंदरि मोटी जंहिं इस्लाम ऐं मुस्लमाननि जे रस्ते खे जानवर ऐं शींहं साफ़ कनि उन मुस्लमान जे रस्ते ते दुनिया जी का इंसानी ताक़त आलो अचे अलाह चो फरमाए फला युनाज़िअनक फिल अम्र तोसां कोई इन रस्ते में टकराव न खाए शींहं छा ॾिठो हथियार जी ताक़त ॾिठी न ईमान जी ताक़त हुते जानवरनि खे ईमान जी ताक़त जी ख़बर पवंदी आहे पर इंसान खे मादी ताक़त जो पतो पवंदो आहे ईमान जी ताक़त जी बरकत हूंदी आहे मादी ताक़त जो पतो पवंदो आहे अहिड़ी ताक़त पंहिंजी रखो जो उन ताक़त जे आलो कानी ताक़त साम्हूं न अचे तुरहिबून बिही अदुवल्लाह व अदुवकुम पंहिंजी सरहद एॾी मज़बूत करियो जो इंतिहा दर्जे जी सरहद मज़बूत हुजे ऐदू लहुम मिन कुव्वतिन व मिन रिबातिल ख़ैल ताक़त निशान जी मज़बूत करियो जहिड़े क़िस्म जा निशान आहिनि जहाज में निशान हणनि था मीज़ाइल में निशान हणनि था इहे सभु निशान आहिनि बंदूक जो निशान गोली जो निशान ट्रैक जो निशान इहे सभु अची विया ताक़त हीअ आहे सीरत रसूल जंहिंसां अंदाज़ कहिड़ो आहे इंतिहाई ताक़त केॾी हुजे तुरहिबून बिही अदुवल्लाह व अदुवकुम जंहिंसां पंहिंजे दुश्मन ख़ुदा जे दुश्मन खे संदन घरनि में कमज़ोर बणायो सुस्त करियो उहे तव्हांजे ताक़त जो मुलाहिज़ो करे सुस्त थी पोइ हटिया हटी वञनि चवनि बाबा मुस्लमान सां केरु लड़ंदो अहिड़ी ताक़त पंहिंजी तयारु करियो सही पोइ इन जे लाइ दौलत खपे मिल्कियत खपे अलाह तबारक व तआला मिल्कियत जो मालिक फरमाइनि था जुइलत ली मफातिहुल अर्ज़ अल्लाह ऊतीत मफातिहुल अर्ज़ ॿी रिवायत में थो अचे ज़मीन जूं खज़ाननि जूं जेके कुंजियूं आहिनि ऊतीत मफातिह खज़ाइनुल अर्ज़ ज़मीन जे खज़ाननि जूं कुंजियूं रब खे ॾिनियूं आहिनि कोई नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे उम्मत खे ॾेई आहे तव्हां मुस्लमाननि जे सभिनी मुल्कनि खे ॾिसो केॾा पैदावार वारा मुल्क आहिनि सोन इन्हनि जे मुल्कनि में तेल इन्हनि जे मुल्कनि में लोह इन्हनि जे मुल्कनि में ट्रामो इन्हनि जे मुल्कनि में खज़ाना ज़मीन जा सभु मुस्लमाननि जे हथ गैस इन्हनि जे मुल्कनि में यूरोप खे चाहे यूरोप त जेका ताक़त हासिल कई आहे सा हिकिड़े ॿिए तरीक़े सां हुननि हिकिड़ी पंहिंजी मिल्कियत रुशवा में पेश करे पोइ उन्हनि इज़त हासिल कई आहे मिल्कियत कहिड़ी जेको सरमायो इंसान जा पंहिंजूं औरतूं पेश करे दुनिया खे पोइ हुननि इज़त हासिल कई आहे ऐं दुनिया में उहा हुननि खे इज़त ॾिनी जेका औरतुनि जो तलबदार आहे हुननि हुज़ूर अकबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वठंदड़ फौज आई गिरफ़्तार करे माण्हुनि खे जेके रस्ते में अची बीठा हुननि खे साथियूं पंहिंजो रस्तो वठी आया पाण आया मुलाहिज़ो कनि हुननि जे हालात खे ॾिसनि छो त दुश्मन ते रहमत इहा इस्लाम सेखारी आहे दुश्मन ते रहम इस्लाम सेखारियो आहे ॿिए काथे कोन्हे घुमंदा जो चवंदो त हिकिड़ी हसीन जमील छोकिरी हुई जो माण्हू हुनखे घूरे घूरे पिया ॾिसनि पाण चादर मुबारक आहे हुनजे मथां विधो हुनखे झुंड कराए परदो कयोसि त साहब हा काफ़िर काफ़िरनी आहे तव्हां न्याणी आहे दीवड़ी आहे परदो एॾो सतार फरमाए थो आयो नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन नबीअ तूं पंहिंजे बीबियुनि सगोरनि खे हुकुम कर पंहिंजे धीअरुनि खे हुकुम कर मोमिननि जे ज़ालुनि खे हुकुम कर त युदनीन अलैहिन मिन जलाबिबिहिन परदो विझनि परदे खां सवाइ न परदे में ॿाहिरि नज़र पइजी सघे थी अलाह ताला थो फरमाए त मोमिनानियूं पंहिंजे अखियुनि खे झुकायो कुल मोमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम व यहफ़ज़ू फ़ुरूजहम व कुल मोमिनात यग़ुद्दून मिन अबसारिहिम व यहफ़ज़न फ़ुरूजहन
औरतुनि खे चयो त पंहिंजूं निगाहूं हेठि कनि, उघड़नि जी हिफ़ाज़त कनि। मर्दनि खे चयो त पंहिंजूं निगाहूं हेठि कयो, उघड़नि जी हिफ़ाज़त कयो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि बैत जे लाइ औरतूं आयूं, शर्त हा रखियल, चोरी न कंदियूं, ज़िना न कंदियूं, ऐं ॿारनि खे क़तल न कंदियूं, ऐं कंहिंखे बुहतान न विझंदियूं, अजायो कूड़ न ॻाल्हाईंदियूं। इहे शर्त जॾहिं थी विया, अलाह ताला फरमायो जॾहिं इहो लफ़्ज़ ॿुधो त नबी मासूम जंहिंजी असमत जो अंदाज़ इंतिहा हुजे, नंढड़ो ॿार न्यायणी हुजे का, उघाइणी सुघाइणी हुजे, कहिड़ो बि धारियो खबीस नफ़्स जो काफ़िर हुजे या मुस्लमान, दिलि जो इरादो उन नंढड़े ॿार ॿिए ॾे पुछड़ो न थींदुसि। थींदो खणी हुनखे कुल्हे ते खणी रखी वञी मालिकनि खे ॾेई अचे, काथे जो ॿार बीठो हुजे रोए पियो, उघाइणी आहे हे नंढड़े ॿार जे असमत जो नूर हुनखे जो अहिड़ो आहे जो अखियुनि खे खीर करे छॾी, इरादे खे बंदि करे छॾी। को खबीस मिज़ाज वारो माण्हू बि अहिड़े नंढड़े ॿार ॾे इरादो न कंदो आहे कि न। दुनिया जूं सभु असमतूं जमा करियो अहिड़ियूं, मगर नबी मासूम जे अज़मतुनि जे दरिया जो कतरो बि न थींदो। अहिड़ो मासूम नबी मगर औरतूं मुरीद ॼाणी सभु परदे में आयूं आहिनि। फरमायो त तव्हांजी बैत हथ सां न थींदी, तौर सां कयो, हथ पंहिंजा मोटाए अंदरि करियो। हिकिड़ी औरत जो हथ कढियो त हुनजे हथ सफ़ेद हुया, को बि निशान दाग हुन ते कोन वेंदी वेंदी। औरत जो हथ मर्द जो हथ मर्द जो अछो हूंदो, औरत जे हथ ते निशान। हे असांजो हिकिड़ो वॾो वॾे में वॾो हिकिड़ो निशान आहे, सम्झो इहो क़िस्म हिकिड़ो कोड आहे असांजो, ज़बरदस्त कानून आहे हिकिड़ो इस्लाम जो। कॾहिं बि तव्हांखे हथ कपियल नज़र अचे चवंदो त मर्द जो हथ न औरत जो आहे, ॾिसोसि को नहन ते दाग, को निशान, को मेहंदी जो आहे, सम्झंदासीं पक औरत जो आहे। औरत जी तलाश कबी फ़ैसिलो असांजो महकमो इस्लामी फ़ैसिलो कंदो त औरत जो हथ नज़र आयो आहे, जांच करियो काथे हथ कपियल आहे। तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि, केतिरियूं ॻाल्हियूं ॿुधाइजनि। इस्लाम जी मालूमात, इस्लाम जे मुताले सां ज़रूरत आहे, इस्लाम जी तालीम सां ज़रूरत आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीन में सीरत तालीम बि आहे। फरमाए त इन मां पोइ मां उस्ताद थी आहियां। अलाह ताला इंसान खे ठाहे क़ुरान जे तालीम लाइ आहे। रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान, रहमान खे रहमत क़ुरान जी तालीम ॾिनई, पैदा कई इंसान खे शागिर्द इंसान, दुस्तूर अल्लाह जो, उस्ताद सय्यदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाए त इन मां कोई इस्तेमाल न। पोइ फरमाए ख़ैरुकुम मन तअल्लमल क़ुरान वल अमल, तव्हां में भलो उहो जेको क़ुरान सिखे ॿियनि खे सेखारे। ख़ैरियत कान्हे न कर। उतलबुल इल्म मिनल महद साईं कॾहिं खां वठी केसि ताईं आहे कोर्स जो टाइम उमिरि गुज़री त न वेंदी। उतलबुल इल्म मिनल महद, हिन क़ुरान जे इल्म खे तव्हां सिखो पीढ़ीअ खां वठी क़बर ताईं। उमिरि ज़ायो न थींदी, उमिरि गुज़री न वेंदी जॾहिं कॾहिं तव्हां हिन तालीम जे सरस में आहियो ऐं तव्हां उहिदेदार आहियो। इस्लाम जो निज़ाम इहा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां वटि छॾे विया, जेका अमानत असां वटि रखियल आहे। ग़लीज़ क़ौम असांजे हिन तालीम जे दुश्मनीअ जा जुज़ा हासिल कया। जे मुस्लमाननि खे चइजे त क़ुर छॾे ॾियो, केरु छॾींदो? कारीअ खे चइजे त तूं क़ुर न पढ़ त छो न पढ़ंदो? हुननि जुज़ा अहिड़ा हितां वरिता जंहिंमें आहिस्ते आहिस्ते सिव पाए ज़मीनुनि खे अची वञे। 150 वरी हुननि ज़हर असांजे मुल्क में विधो। बेपर्दगी जॾहिं थींदी, बेहयाई ईंदी, हया को माण्हू पासीरो थींदो। जेके क़ुर जो हया जो आहे त उन्हनि खे पढ़ंदे दिलि न थींदो, छो त क़ुर हुननि खे मलामत कंदो। सूद मुल्क में जारी कयूं, बैंकूं विधऊं सूद ते, जंहिं जेको सूदी कारोबार कंदो हरम रिबा जे आयत खे छॾे ॾींदो, हुनजे मतालिब खे सम्झण जे पुठियां अलाह फरमाए
भला यज़नून ज़िना न कंदा आहिनि मोमिन। जेको माण्हू इन पेशे ते लही पवंदो उहो इन आयत जे छाजे लाइ वञंदो? नबी मोमिननि खे चयो त अखियुनि खे बंदि कनि, हुनखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जेको अखियूं सॼी ॾींहुं फाड़ी वठंदो पर सूरत लुटे और पंहिंजे दिलि में विझंदो? इन लुटे खे कहिड़ी ज़रूरत पई आहे? अहिड़ी तरह उहा औरत जेका सॼो ॾींहुं लूसींदी आहे बाज़ार में, हुनखे कहिड़ी ज़रूरत पई आहे जो हिन क़ुर जी आयत खे ॾिसे? अहिड़ो छिलो पाए ॾिनो, पंहिंजो रनू अची पेश कयो, पंहिंजा अख़लाक ते पेश कयो। नबी जे हिकु हिकु सुनत, नबी जे हिकु हिकु अख़लाक, नबी जे हिकु हिकु किरदार खे यूरोप असां वटि ईअं हारे पास करे तालीम विञाई, किरदार विञायो, अख़लाक विञायो, आदात विञाई, सूरत विञाई, सीरत विञाई, तहज़ीब विञाई, इबादत विञाई, आदत विञाई, सआदत विञाई, हर शइ असांजी गुम कयो। पछाड़ी जेके इन शइ जा अलम बरदार हुआ हिन वक़्त ताईं अंग्रेज़ 4,500 आलिम असांजा क़तल कराया, 4,500। पछाड़ी पंहिंजी अहिड़ी औलाद हिते छॾे आहे जेका दीन ऐं क़ुर जी दुश्मनी खां पोइ ते हटे कान थी, एॾी वॾी तयारी करे विया जो सम्झूं त जेकॾहिं हाणे मुल्क छॾे वञिबो त बि असांजा पोयां वारस उन मुल्क खे असांजे लाइ ज़िमेदार रहंदा। मक़सदु कहिड़ो हिन जो सवाल? मक़सदु कहिड़ो आहे? माथो पोइ हिकिड़ो शख़्स दोस्त पुछे मुंहिंजो, मौलवी थियल आहे कराची में, बाक़ी चई तव्हां यूरोप जे तहज़ीब खे निंदीदा आहियो? हा, चई तहज़ीब उहा निंदबी आहे जेका माण्हू पाण न करे ॿिए खे कराए, बुछड़ी शइ त हो पंहिंजी शइ त ॿियनि खे ॿुधाइनि न। जेकॾहिं इहो इहा जेकॾहिं ख़राब आहे उहो पाण बि उन में ख़राबी में गिरफ़्तार तंहिं करे उन्हनि ते तोहमत कान्हे। सुवाल ॻाल्हि सम्झो न? मां चयोमांसि त इंसानी मुआशिरो इन्हनि जो मुतहमिल न आहे, पर जेको इन इंसानी मुआशिरे में रहंदो इज़त न पाईंदो, जेसि ताईं ॿिए खे उनजो आदती मुजरिम न बणाईंदो तेसि ताईं हिन जी ज़िंदगी ज़ाहिर हूंदी। यूरोप पंहिंजे ज़िंदगी खे सराहे करण जे लाइ पाण सां बाक़ी क़ौमुनि खे इन बद अख़लाक बद तहज़ीब हैवानी ज़िंदगी में मिलाए पंहिंजे जान बचाइण जी कोशिशि कई आहे त जीअं असां बुराईअ में बाइज़त रही सघूं, ॿियनि खे बेइज़त करे पाण बाइज़त रही सघूं। इहो जवाबु। तव्हांजे ॻोठ में हिकिड़ो मवाली भंग जो कूड़ो आराम सां न पीअंदो जेसिताईं तुंहिंजा 4 छोरा पाण सां न बहिराईंदो। इहो खणी सम्झो मिसाल, छो त इहे थोरा ॿुधाइबा आहिनि जंहिंमें जेको माण्हू खे सम्झ में ईंदी आहे ॻाल्हि। हिकिड़ो जेको घिटियुनि जे अंदरि घुमंदो गुंडा गर्दी कंदो, उहो जेसिताईं 4 गुंडा पंहिंजा दोस्त न बणाईंदो तेसिताईं घिटियुनि में घुमी न सघंदो, शरीफ़नि जे घिटियुनि में, जेसिताईं हुनजे शरीफ़ जे ॿारनि खे ख़राब न कंदो। पोइ हुनजे घिटियुनि में हुनजे घिटियुनि में घुमंदा। इस्लाम मुक़दस मसइलो, जारह कर पाक आहे। नबीअ जो इस्तेमाल, सहाबा जो इस्तेमाल, अल्लाह जो हुकुम, क़ुर जो दस्तूर, हिन में कंहिं क़िस्म जो शुबहो न आहे, कंहिं क़िस्म जो शक न आहे। इहा आहे सीरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। 14 साल 15 साल तालीम ॾिनी थी वञे पई, हिकिड़ी जाइ ते ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जो कलमो लिखियल कोन्हे, हुनजी माना जो शरह कोन्हे। ऐं मुस्लमान जे ॿार खे एॾी तालीम, पोइ पीउ मां अचनि त ॿार वञे थो पढ़ण, तालीम हासिल करण। उस्ताद हुननि खे पंहिंजा पीरियड पढ़ाईंदा, चवंदा त असां कोर्स मथे छो पढ़ायूं? उस्ताद चवंदा त घर सेखारींदनि, उहे बि मुस्लमान हूंदा, उहे बि सालिह हूंदा, निमाज़ी हूंदा, नेक हूंदा, चवंदा त हुनखे घर सेखारींदा। घर वारा चवनि त ॿार पढ़े थो पाण हुते सिखंदो, न ॿार हेॾे न घर जो न घाट जो, धुरको कुतो पढ़जी। इहा हालत थी वई ॿार सां मुस्लमान जो। वॾो ज़ुल्म थी चुको आहे असांजे क़ौम सां। हीउ रबिउल अव्वल जो महीनो असां तव्हांजे जज़्बात खे नओं ताज़ो थो करे पियो त जीअं असां सीरत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे ऐबनि ते नज़र करियूं। छो त जॾहिं माण्हू ॿिए जी सफ़ाई ॾिसंदो आहे तॾहिं पोइ ख़बर पवंदी आहे त मां में हीअ ऐब आहे। आईने में जॾहिं माण्हू ईंदो आहे त पंहिंजा दाग़ नज़र ईंदा आहिनि, लिखियलु हूंदो आहे उन ते त तव्हां पंहिंजे पाण खे दुरुस्त करियो, पाण खे बणायो, ठाहियो। आईने ते लिखियलु हूंदो आहे ईअं घणनि जाइनि ते। पोइ आईने में जॾहिं को अचे पंहिंजो ॿूथ ॾिसे, को कारो दाग़ ॾिसे, का चिपी ॾिसे, को बेवाजिबी नमूनो ॾिसे, त पोइ खणी मकर को आईने खे कंहिं हणियो आहे।
या हुन आइन खे ॿीहर पुठी कयो आहे त आइन जॾहिं तो अचां तॾहिं मुंहिंजी बुराई तूं मूंखे ॾेखारियो कॾहिं कंहिं आइन सां अहिड़ी चिठी कई आहे